आगाह के अवां खे लाड़काणे में अहम ख़बर है। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी चौथे साल की शागिर्दियाणी जो फाओ लगल लाश हथायो आहे। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है, हॉस्टल नंबर 2 के कमरे में शागिर्दियाणी दादू आसिन डॉक्टर नौशीन शाह जो फाओ खादल लाश हथायो है। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अफ़सोसनाक ख़बर है, पुलिस टीम वाक़े बारे हंधु माणी है, जांच करे रहा आहिनि तो वाक़ियो आपघात है या क़त्ल। ये चवणा है SSP लाड़काणो जो। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे में रशीद समूह खां। जी रशीद, अपडेट कजो, छा मामलो है? जी बिल्कुल संजा चांडगा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी चांडगा जी मेडिकल कॉलेज है, उनमें शायताली बेंच है, 4th ईयर की शागिर्दियाणी है सैयदा नौशीन शाह। उन जो हॉस्टल नंबर 2 में जो है कमरे में लाश मिलो है। मुबैना तौर फाओ खादल लाश हथायो है। उनमें जो पुलिस है वो जाए वाक़े वटि मौजूद है। फॉरेंसिक जी जो टीमूं उ भी इन वक्त उते पहुतियूं फॉरेंसिक वठण लाइ। मां तव्हांखे ॿुधायां त इन वक्त जो है ये जी शागिर्दियाणी ही गुज़रियल ॾींहुं इन 4th ईयर जो फॉर्म भी भरियो हो। इन जो 15 ॾींहंनि खां पोइ जेको आहे उहे 4th ईयर जा पेपर आहे इहो ॿुधाए पियो वञे। ऐं हीअ चौथे साल जी शागिर्दियाणी है। इन जो जेको लाश है वो इन वक्त ताईं फाओ खादल टंगियो पियो आहे पखे में। जो मुबैना फाओ खादल जो शागिर्दियाणी डॉक्टर नौशीन शाह जो जो लाश है वो इन वक्त उते कमरे में ही है, छो तो पुलिस वधीक इन मामले की जांच करे पई। मां तव्हांखे ॿुधायां तो कुछ साल अॻु भी इन हॉस्टल में नम्रता जो है उन जो लाश हो वो फाओ खादल मिलो हो। उनकी जी ही इंक्वायरी भी हुई वो हलंद रही है। इन वक्त भी जो है SSP इमरान कुरैशी जो इन वक्त उते हॉस्टल में पहुतो है। पुलिस तरफा पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे तो पुलिस जो चवणु आहे त इन मामले बाबत वधीक जांच कई पई वञे त छा मामलो आहे। ऐं जेकी वाइस चांसलर आहे अनिल अता रहमान उहा हिन वक्त ताईं उते हॉस्टल में न पहुती है। इंतज़ामिया सां असां राब्तो कयो आहे ॻाल्हाइण जो, पर अनिल अता रहमान सां भी असां फ़ोन ते राब्तो करण जी कोशिशि कईसीं पर हुन असांजी फ़ोन अटेंड न कई। ऐं वधीक इंतज़ामिया सां भी ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई आहे पर इंतज़ामिया फ़िलहाल कुछ भी न पई ॿुधाए। ऐं पुलिस तरफां इहो ॿुधाए पियो वञे त हिन जी जेकी मामले जी जेकी आहे उहा जांच कई पई वञे। ऐं फॉरेंसिक जेको आहे उहा टीम SSP घुराई आहे जेकी फॉरेंसिक कजी। जी अच्छा रशीद, आगाह कजो फोती शागिर्दियाणी जे वारसनि जो को मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे? ॾिसो बिशारत हिन वक्त ताईं जेकी फोती शागिर्दियाणी आहे उन जा जेके वारस आहिनि उहे हिते न आहिनि पहुता। छो त हीअ लाड़काणे जी जेकी आहे फोती सैयदा नौशीन शाह जेकी आहे डॉक्टराणी 4th ईयर जी उहा लाड़काणे जी न आहे, लाड़काणे ज़िले खां ॿाहिरां ई आहे। हिन वक्त जेके हिन जा वारस आहिनि उहे हिते न पहुता आहिनि ऐं वधीक जेको आहे पुलिस हिन मामले जी जांच करे पई। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।